नाज़रीन वाक़िया ॿुधाईंदा हलूं त आवाज़ टीवी पारां 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सॼी सिंध जी आं चिल्हार में बि सक़ाफ़ती सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। चिल्हार जे खांगी स्कूल में शानदार सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे साजिद नोहड़ियो। आवाज़ टेलीविज़न नेटवर्क पारां 6 डिसंबर ते सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत उनवान हेठि जेको सक़ाफ़ती हफ़्तो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। उन बैदि जेके चिल्हार में बि सक़ाफ़ती सरगर्मियूं जेके शुरू थी वियूं आहिनि। अॼु जेके न्यू स्टार पब्लिक स्कूल में जेका प्राइवेट स्कूल में हिकिड़ी सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई आहे। इन तक़रीब में जेके मासूम ॿार टेबलोस खाका पेश करे रहिया आहिनि ऐं गॾोगॾु प्रोग्राम में शरीक थींदड़ उस्तादनि ऐं वालिदेननि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सक़ाफ़ती प्रोग्राम जेके हर वक़्तु असांखे करणु खपनि, ख़ासि करे हिन मौक़े ते जॾहिं असांजे बेटनि ते कब्ज़ा थियनि पिया ऐं असांजे समूरे सिंध जो हिकिड़ो मतिलबु जेको असासो आहे, असांजो वसीला आहिनि, उन्हनि ते जेके कब्ज़ा थियनि पिया उन हवाले सां इहे प्रोग्राम सक़ाफ़तूं पंहिंजो ज़िंदा रखणु घुरिजनि। आवाज़ टीवी तरफ़ां सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत जे सिरे हेठि हीउ प्रोग्राम कयो जंहिंमें ॿारनि जोश सां हिसो वरितो। ॿारनि ॾाढो दिलचस्पी ॾेखारी, बहितरीनु प्रोग्राम थियो। असां शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ टीवी जा जंहिं असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, प्रोग्राम करण जो मौक़ो ॾिनो। प्रोग्राम रखियो हो असां उनमें असांखे ॾाढो मज़ो आयो। 6 डिसंबर से आवाज़ टीवी सां प्रोग्राम लॻा। प्रोग्राम में शरीक थींदड़ हिते जे वालिदीननि, शागिर्दनि ऐं उस्तादनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन टीम सां गॾु साजिद नोहड़ियो, आवाज़ टेलीविज़न चिल्हार।